कंबर में सिंध एम्प्लाइज अलायंस जे सॾ ते ज़िले जे मुख़्तलिफ़ खातनि तालीम, सिहत, रेवन्यू, ज़राअत, पॉपुलेशन जे समें मुलाज़मनि पेंशन में कटौती, डीआर अलाउंस न मिलण समेत मुतालबनि जी मञता लाइ ऑफिसुनि जी तालाबंदी करे बॉयज़ हाई स्कूल खां बैनर प्ले कार्ड खणी प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी अलामती बुख हड़ताल करे जलसो मुनक़िद कयो। उन मौक़े ते ज़काउद्दीन अहमद अबड़ो, मुमताज़ अली वद्धो, मैडम समीना सांड्रानो, सिकंदर अली विर्क, उज़ैर अहमद चच्चो, अब्दुल अमीन सुमरो, इमामुद्दीन बुगटी, हबीब रहमान छजड़ो, मोहम्मद रफ़ीक मंगी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सिंध सरकार 6 लखनि खां वधीक सरकारी मुलाज़िम जेके 2 महीननि खां रोडनि ते एहतिजाज कंदड़ सां जेको सलूक कयो पियो वञे, जेको मुज़म्मत जोॻो अमल आहे। हिननि चयो त मुलाज़िमनि जे पेंशन रूल्स में तरमीम करे पेंशन ख़त्म करणु, डीआर अलाउंस, ग्रुप इंश्योरेंस न पियो ॾिनो वञे, जेको ज़ुल्म ज़्यादती सां गॾु ॾाढ आहे। जॾहिं त वफ़ाक़ समेत ॿिया समूरा सूबा सरकारी मुलाज़िमनि खे पेंशन समूरे ते समूरा अलाउंस ॾियनि था, त पोइ सिंध जे सरकारी मुलाज़िमनि सां नाइंसाफ़ी छो कई पई वञे। हिननि चयो त वज़ीरनि, सूबाई असम्बलियुनि, क़ौमी असम्बली, सेनेट जे मेंबरनि जे मराहतुनि में बेइंतिहा इज़ाफ़ा कया विया आहिनि, जंहिं ते IM समेत कंहिंखे बि एतिराज़ नाहे। जेकॾहिं एतिराज़ आहे त हिन मुआशी परेशानियुनि महांगाई जे दौर में सिंध जे मुलाज़िमनि सां जिन खां GIP जो हक़ खसण जे पॉलिसियुनि ते अमल कयो पियो वञे, जंहिंखे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं। सिंध सरकार असांजा जाइज़ मुतालबा तस्लीम न कया त एहतिजाज जारी रखियो वेंदो। कैमरामैन शोएब अहमद सां गॾु मोहम्मद मिठल खोसो, डिस्ट्रिक्ट रिपोर्टर कोशिश डिजिटल, कंबर शदात कोट।